मोई ईअं त असीं अक्सर मिलंदा रहंदा आहियूं, पर अच त अॼु तो बाबति कुझु ॻाल्हि ॿोल करियूं। लॾ पलाण बैदि भारत में तुंहिंजी शुरूआती ज़िंदगी कीअं गुज़री? विरहाङे बैदि असीं पहिरीं जोधपुर आयासीं। जोधपुर में माइटनि मूंखे हिंदी स्कूल में दाख़िल करायो। साल ॾेढ खां पोइ बाबो अहमदाबाद वठी आयो। अहमदाबाद में मूंखे गुजराती स्कूल में दाख़िला मिली। उते 8-10 महीना रहियासीं। दुकान ते ई बाबो मुसाफ़िर खानो ऐं साइकिलुनि जी दुकान हलाईंदो हो। त काका काकियूं ऐं मुंहिंजी माउ अहमदाबाद आया ऐं असीं कुबेर नगर जे हरजीवन चाल में अची रहियासीं। कुबेर नगर में वरी सिंधी स्कूल मिलियो। अहिड़े नमूने मुंहिंजो पहिरियों दर्जो 2-3 साल पे हलियो। भला तूं पढ़ाईअ में कीअं हुएं? हेतिरे स्कूलनि जे आज़मूदे खां पोइ त को ॾुढ बि होशियारु थी पवंदो। हमेशह पहिरियों नंबर ईंदो हुउसि ऐं इहो सिलसिलो मैट्रिक ताईं जारी रहियो। स्कूली जीवन जा के मेडल अञा बि जानकी वटि संभाले रखियल आहिनि। तुंहिंजे स्कूली ज़िंदगीअ जूं के यादगिरियूं? स्कूल में जॾहिं बि को मास्तर कंहिं पीरियड में न ईंदो हो त मां मॉनिटर तौरु उहो विषय पढ़णु शुरू करे छॾींदो हुउसि ऐं मुंहिंजा हम क्लासी चुपचाप मूंखे बर्दाश्त करे वठंदा हुआ। न सिर्फ़ु एतिरो, पर ॾिनल होमवर्क बि करे ईंदा हुआ। स्कूल में ई 9 दर्जे में जानकी मिली, जेका अॼु ताईं मुंहिंजी हम क्लासण आहे। पंहिंजे विवाहित जीवन जूं के सोनेरी घड़ियूं जेके तूं अॼु बि विसारे न सघियो हुजी? हा, 1964 में प्यार जी शादी थी जानकीअ सां। खूब घुमियासीं, फिरियासीं, खिलियासीं, हिक ॿिए जो मज़ाक उॾाइण बि सिखी वरितोसीं ऐं ईअं हिक ॿिए जी वधीक सोहबत माणीसीं। सोनेरी घड़ियूं छा थींदियूं आहिनि ख़बर न आहे, पर जीवन में उस रही, रोशनी हुई, कुझु तपत बि। भला तूं पंहिंजे ॿारनि जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहींदे? 2 ॿार थिया, सुनील ऐं नीतू। सुनील मूं वटि महिमान तौरु ई आयो। गुज़िरियल साल हमेशह लाइ मोकिलाए वियो। नीतूअ प्यारी जी शादी कई, पर मम्मी पप्पा खां थोरो वधीक हिमत वारी निकिती। हिकु मुस्लिम छोकिरे नदीम सां निकाह कयईं ऐं हिन वक़्तु कुवैत में आहे। मूंखे ॾोहिटे जी सुखड़ी बि ॾिनी अथसि। मोई, वेझराईअ में तोखे शख़्सी ज़िंदगीअ में गहरा सदमा रसिया आहिनि, एतिरे क़दुरु जो को रवाजी इंसानु जीअण जी इच्छा ई छॾे ॾे। तो इन्हनि घटनाउनि खे कीअं खयो आहे? सच आहे, सुनील खां पोइ 3 महीननि जे अंदर ई मुंहिंजो नंढो भाउ किशन बि गुज़ारे वियो। सख़्तु सदमा हुआ, पर मूं जीवन जे अहसासनि खे, जज़्बनि खे बिल्कुलु शांत नमूने कामली खयो आहे। शायदि इन करे मूं इहे बर्दाश्त करे वरिता। कंहिं वॾी ख़ुशीअ ते मूं नाच न कयो आहे, कंहिं वॾे धदके ते मथो न पिटियो आहे। रही ॻाल्हि जीवन जीअण जी इच्छा जी, त फ्रेंच लेखक जॉन पॉल सार्त्रे चयो आहे त वी आर कंडेम्ड टू लिव। होॾा गुरु नानक चयो आहे तेरा भाणा मीठा लागे, ऐं कंहिं ईअं बि चयो आहे पेन इज़ इनएविटेबल, सफरिंग इज़ ऑप्शनल। दुख अणटर आहे, पर पीड़ा मर्ज़ीअ ते आहे। त बसि सवाल रुख जो आहे। मुंहिंजो रुख थोरो शांत रहियो आहे। हींअर अचूं तुंहिंजे साहित्यिक जीवन जे बारे में। इहो ॿुधाए, तो शाइरीअ जी शुरूआति कीअं कई? स्कूली जीवन में जानकीअ जी सोहबत करे के रोमांटिक गज़ल लिखिया हुआ, रोमांटिक कविताऊं लिखियूं हुयूं, पर उहे शाइरी खां वधीक तुकबंदियूं हुयूं। भला तो पंहिंजो तख़लुस मोही छो चूंडियो? छा हसद जो असरु हो? न, हासद जे असर हेठि न। मुंहिंजो मामो लक्ष्मण दास साहित्य में रुचि रखंदड़ हो। मुंहिंजूं कविताऊं पढ़ी हुन ॾिठो त मुंहिंजे
कविताउनि जे मवाद में कंटेंट में मोह जो अनासर वधीक आहे हुन मोही मुक़ररु करे छॾियो। मोही तुंहिंजनि कविताउनि जो जाइज़ो वठी ॾिसबो त साफ़ ज़ाहिर थींदो त तज़ाद खां चुंब में कख ताईं सफ़र कंदे कंदे तूं वधीक सिधो चिटो ऐं गहरो थींदो वियो आहीं। इन बारे में तोखे छा चवणो आहे? सुठी ॻाल्हि आहे जेकॾहिं ईअं सोचियो थो वञे। मणकू तुंहिंजे हिक ई किरदार ते रचियल कविताउनि जो सिंधीअ में न सिर्फ़ु भारत जे ॿी कंहिं ॿोलीअ में शायदि पहिरियों मजमूओ आहे। तूं इहो ॿुधाए भला मणकूअ जहिड़े हिकु आम रवाजी ॻोठाणे किरदार खे खणी कविताऊं रचण जो ख़्यालु तोखे कीअं आयो? 1986 में मां हिकु अहिड़े ॻोठ में रहियुसि जिते मूं मणकू किरदार ॾिठा। उन्हनि तां मां बेहदि मुतासिर थियुसि ऐं 87 में मां वरी दुबई हलियो आयुसि। मणकू शहर पहुची वियो त सिलसिलो मणकू जो उन ॻोठ खां शुरू थियो ऐं मां सम्झां थो त 1992 ताईं जारी रहियो। मणकू ऐं वासुदेव मोही शायदि हिक ॿिए खे रिप्रेज़ेंट कनि था। हुन जी ॿोली बि अणघड़ ऐं रस्टिक रखी वई जीअं रियलिटी जे वधीक वेझो रहे। मणकू बाक़ाइदे ॾिसे खणी त अलॻि चीज़ हुई ऐं आहे। ऐं तंहिंखां पोइ मां ईअं चवणु चाहींदुसि त तो वापसी शुरू कयो ऐं हिक ई किरदार ते उहो कविताउनि जो किताबु आयो त मूंखे ख़ुशी आहे त मणकूअ खां पोइ ॿियो बि अहिड़ो किताबु आयो जेको हिक ई किरदार ते आहे। मोही तूं नई कविता जो बानी शाइर थो लेखियो वञी। तुंहिंजा पहिरियां टे मजमूआ बि छंदहीण कविता जा मजमूआ हुआ। पोइ तुंहिंजो रुझान ग़ज़ल तरफ़ कीअं थियो? दर हक़ीक़त मूं शुरूआती ग़ज़ल सां कई हुई। नई कविता ॾांहुं मां पोइ मुड़ियुसि ऐं कविता कंदे कंदे मूंखे ईअं महसूसु थियो त ग़ज़ल जे फॉर्म में घणो कुझु करे सघिजे थो ऐं मूं शुरू कयो। वक़्तु ॾेखारियो त मां ग़लति कोन हुउसि। भला इल्मु उरूज़ सिखण लाइ तो कंहिं शाइर खां इस्लाह वरिती या को उस्ताद कयो? हा, अर्जन हासिद खे। तो इल्मु उरूज़ ते बि शाइरी कई आहे ऐं छंद विद्या जो बि तूं माहिर आहीं। इहो ॿुधाए त तोखे वधीक सहूलियत कहिड़ी टेक्निक में थींदी आहे? मां ॿिन्ही में कंफर्टेबल आहियां। मुंहिंजे लाइ ॿई आसान आहिनि। हिक ई ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ। तुंहिंजा ग़ज़ल अक्सर नंढी बहर वारा हूंदा आहिनि ऐं छंद विद्या में बि अक्सर तुंहिंजी मात्राऊं घटि मात्राउनि ते 14-16 मात्राउनि ते ग़ज़ल जे आसपास हूंदा आहिनि। कॾहिं तो लंबी बहर में या वधीक मात्राउनि में लिखण जो बारे में सोचियो आहे? सोचियो छा, मूं लिखिया आहिनि। मूं वॾे बहर ऐं 24-26 मात्राउनि वारा ग़ज़ल लिखिया आहिनि। अलबत्ते मूंखे लॻंदो आहे त नंढे बहर या थोरनि मात्राउनि वारा ग़ज़ल पंहिंजो पाण में हिकु तजुर्बो आहिनि ऐं चैलेंज आहिनि। हिकु मिसाल मां ॾियणु चाहींदुसि। पेर पेर सां वाटूं ख़ुशबू, इटी ॾकर गिल लाटूं ख़ुशबू, जिस्म क़ैद में ॿाहूं ख़ुशबू। हाणे इन में सिर्फ़ु 8 मात्राऊं आहिनि ऐं सानी मिसरा में सिर्फ़ु 4 मात्राऊं काफ़ियो, 4 मात्राऊं रदीफ़। त ॾिसंदा पंहिंजो पाण में हिकु तजुर्बो आहे। मोही अक्सर ॾिठो वियो आहे त छंद विद्या में जिते यत या पॉज़ अचणु घुरिजे या त वरी इल्मु उरूज़ वांगुरु छंद विद्या में के हर्फ़ हज़फ़ करणु रवा कोन हूंदो आहे, पर वॾा वॾा उस्ताद शाइर बि इन खे दरकिनार था करे छॾनि। इन बारे में तुंहिंजो कहिड़ो रायो आहे? यत जे मामले में मां थोरो सख़्तु आहियां। यत माना पाज़। जेकॾहिं पाज़ सही जॻह ते न ईंदो त गाॾी डिग डिग कंदी, पढ़ण में ॾुखियाई थींदी। ऐं रही ॻाल्हि हर्फ़ हिज़फ़ करण जी, त छंदनि में हर्फ़ हिज़फ़ करणु मूंखे उघरो लॻंदो आहे। इन करे मूं उन खां पासो कयो आहे। ग़ज़ल में तुंहिंजी ख़ासि सुञाणप आहे रदीफ़। तो जेतिरा नवां
ऐं अनोखा रदीफ़ अॼु ताईं कंहिं बि सिंधी शाइर कमु न आंदा आहिनि। मिसाल तौरु छांव हारियल लॻेसि चांवठ ते, छांव हारियल लॻेसि चांवठ ते, अंब जो वण वणेसि चांवठ ते, हूअ दरीअ ते बीह करे थी पंधु, अख थी अटकी पवेसि चांवठ ते। तूं ॿिया के मिसाल ॾियणु चाहींदे? ॿई किताब अहिड़नि मिसालनि सां भरिया पिया आहिनि। लतीफ़े जे मामले में काफ़ी आहिनि ग़ज़ल। के मिसाल मां ॾियां जेकर, आॾियूं फिॾियूं लकीरूं पढ़ी माठ थी वञे, आॾियूं फिॾियूं लकीरूं पढ़ी माठ थी वञे, कारियुनि अखियुनि में छांव ॾिसी माठ थी वञे, हू बर्फ़ जो ठहियल पघरजे फुड़ो फुड़ो, हू बर्फ़ जो ठहियल पघरजे फुड़ो फुड़ो, भुण भुण करे ॿ लफ़्ज़ चई माठ थी वञे। ॿियो मिसाल आहे, तिखी उस में रदीफ़ आहे हुन में, घुंज हिकिड़ो बि चहिरे ते न ॾिसां, घुंज हिकिड़ो बि चहिरे ते न ॾिसां, ॿूटा सावा रहनि तिखी उस में, कई मोती चुही वठे धरती, कई मोती चुही वठे धरती, कोडरूं जीअं हलनि तिखी उस में। मोई, तो शाइरीअ में तस्वीर कशी बि कई आहे। मिसाल तौरु शाहूकारी रणपट जी ॾिस, शाहूकारी रणपट जी बि ॾिस, शाहूकारी रणपट जी ॾिस, पलथी मारे सिज वेठो आहे, या वार खुॾ ते वञी सुकाई थी, वार खुॾ ते वञी सुकाई थी, शहर सारो अचे छटीअ हेठां। इन जा ॿिया के मिसाल? तस्वीर कशी में के मिसाल, हा, रोड जे चीर चीर में उलझियल, रोड जे चीर चीर में उलझियल, चौंक वटि ॿार को ॾिनल सहमियल, घाव पंहिंजा ढके छॾींदो आहे, घाव पंहिंजा ढके छॾींदो आहे, बर्फ़ जो टुकड़ो कीअं लॻे रहंदियल, बर्फ़ जो टुकड़ो कीअं लॻे रहंदियल। अहिड़ो ॿियो मिसाल आहे, चुंब में कख ॾिसां घर लॻंदो, भित जी छांव में विहां घर लॻंदो, कट लॻल तालो ॾिसी हॿके हू, कट लॻल तालो ॾिसी हॿके हू, ऐं मां कुंढो थी वञां घर लॻंदो। काफ़ी मिसाल आहे। तुंहिंजा के शेर असुल दिलि में चीर था विझी छॾनि, जीअं सूने घर में ॿार बांबरा पाए, सूने घर में ॿार बांबरा पाए, ॿिनि लाशनि सां वर वर विचिरे। अहिड़े नमूने ॿिया बि के शेर आहिनि। तूं ॿुधाए तोखे अहिड़ा ख़्याल कीअं आया? गुजरात में रहंदड़ आहियां ऐं गुजरात जे फ़सादनि जे बारे में त तूं घणो पढ़ंदो हूंदे, ॿुधो बि हूंदई। के भयानक तस्वीरूं अचनि थियूं साम्हूं, अहिड़ा शेर निकिरी अचनि था, माहौल मां ई पैदा थियनि था। मोई, तोखे ग़ज़ल गू शाइर तौरु सुञातो वञे थो। तो कॾहिं नज़्म, गीत, तराइल, सोनेट या शाइरी जे ॿी कंहिं सन्फ़ जे बारे में सोचियो आहे या कॾहिं का कोशिशि कई आहे? न, को बि कंटेंट मवाद तय कंदो आहे त कहिड़े फॉर्म में उहो अचणु खपे। तंहिं करे नज़म या ॿी का बि सिनफ़ मूं सोची कान्हे। जंहिं नमूने मुंहिंजे ख़्याल में मवाद आयो आहे, नई कविता जो हुजे या ग़ज़ल जो हुजे, कंहिं कहाणी जो हुजे या नाटक जो हुजे, त फॉर्म मुक़ररु थी वेंदो आहे। त कंटेंट मवाद ई मुक़ररु कंदो आहे त कहिड़े फॉर्म में उहो अचणु खपे। सिंधीअ जे कहिड़नि हम असर शाइरनि तोखे मुतासिर कयो आहे? न, मां कंहिंखां बि मुतासिर न थियो आहियां, छाकाणि त मुंहिंजो विश्वासु आहे जेकॾहिं मां कंहिंखां बि मुतासिर थियां थो त उन जे पाछे में रहंदुसि।
मूं हमेशह कोशिशि कई आहे त मां पंहिंजो पेचरो पाण ठाहियां। मड़को उन जो मिसाल आहे। रदीफ़ ग़ज़लनि जा मिसाल आहिनि त मुतासिर करण जी या मुतासिर थियण जी ॻाल्हि ई कान्हे। के वणंदा हुजनि उहा ॻाल्हि ॿी आहे। तो हिकु अधु कहाणी ऐं एकांकी बि लिखिया आहिनि, पोइ बि त शाइरी जी सनफ़ छो चूंडी? सहूलियत जे लिहाज़ खां या ॿियनि सनफ़ुनि ते अबूर हासिलु न करे सघण जी लाचारी विचां। मूं पहिरीं चयो आहे त मवाद ई तइ कंदो आहे त कहिड़े फॉर्म में उहो अचणु खपे। तंहिं करे कहाणी या नाटक जे लिखियो आहे त मवाद जे हिसाब सां, कंटेंट जे फॉर्म में, कंटेंट जे हिसाब सां। ऐं रही ॻाल्हि अबूर हासिलु करण जी, त कमालियत हासिलु करण जी त हिकु लंबी प्रक्रिया, प्रोसेस आहे, अमल आहे, सिलसिलो आहे। उहो त जारी रहंदो, किथे बि पूरो कोन थींदो आहे। मोई 6 ॾहाके में नई कविता जे नाले में प्रोलियूं, टोटका, लफ़्ज़ी कलाबाज़ियूं, अलाए छा छा लिखियो वेंदो हो। एतिरे क़दुरु जो जेको घर खां रुसंदो हो चवंदो मां नई कविता जो शाइरु आहियां। उन दौर जी ऐं अॼु जी कविता जे बारे में तुंहिंजो कहिड़ो रायो आहे? 60 जे आसपास, मतिलबु 6 ॾहाके में कविता, नई कविता जंहिंखे चयो वियो, हिकु धारा जे रूप में न पर सैलाब जे रूप में आई। ऐं जीअं थींदो आहे, सैलाब जॾहिं ईंदो आहे त घणो कुझु गंद किचिरो रस्ते जो उन सां वहणु शुरू करे छॾींदो आहे। नई कविता सां ईअं ई थियो। 6 ॾहाके में नई कविता सैलाब वांगुरु ई आई ऐं इन करे घणो कुझु गंद बि आयो। पर सैलाब खां पोइ हिकु सुठी ॻाल्हि थींदी आहे, फ़सुलु सुठो थींदो आहे। नई कविता, काव्य ऐं नई कविता जी नवाण पाण में मिली करे हिकु अहिड़ी रचना ॾिनी जेका क़ाबिल तारीफ़ हुई। ऐं अॼु 40 सालनि खां पोइ उहा कविता हिकु पुख़्ती कविता थी साम्हूं नज़र अचे थी। अॼुकल्ह सरकारी इनामनि, सेमिनारनि ऐं माली मदद जी भरमार आहे। तोखे नथो लॻे त मरीज़ खे हद खां वधीक दवाऊं थियूं ॾिनियूं वञनि? इहे इनाम, सेमिनार केतिरनि ई ग़ैर मारी लेखकनि, शाइरनि खे नसीब थियनि था। इन ॾिस में सिंधी ॿोलीअ खे कहिड़ो फ़ाइदो या नुक़सानु थी रहियो आहे? हाणे तूं सिंधी ॿोलीअ खे मरीज़ तौरु खणी थो त पोइ दवाऊं त ज़रूरी आहिनि ई आहिनि। रही ॻाल्हि ग़ैर मयारी लेखकनि खे इनाम मिलण जी, त ॾो सिस्टम जो आहे। फ़ाइदे नुक़सान जी ॻाल्हि इहा आहे। फ़ाइदो इहो आहे त इनामनि जे करे किताब धड़ाधड़ छपिजी रहिया आहिनि। नुक़सानु अलबत्ते इहो आहे त जेकॾहिं का ग़ैर मयारी इनाम याफ़्ता रचना ॿी ॿोलीअ में तर्जुमो थी अचे थी त ॿियनि जे साम्हूं सिंधी साहित्य जी हिकु ग़लति तस्वीर उभिरे थी। इहो नुक़सानु आहे। मोई, शाइरी करण लाइ तोखे के सहूलियतूं खपंदियूं आहिनि? बिल्कुलु न। ऑन द कॉन्ट्ररी, मुंहिंजूं रचनाऊं घणो करे मुसाफ़िरी कंदे थियूं आहिनि, ट्रेन में, बस में या पंधु कंदे। छा तोखे लॻे थो त शाइरी करण लाइ के ॿाहिरियूं के तकलीफ़ूं ज़रूरी आहिनि? बिल्कुलु न। शाइरी करण लाइ गिल खे चमाट हणी ॻाढ़ो करण जी ज़रूरत कान्हे। बिल्कुलु ज़रूरी कोन्हे। ऐं मुंहिंजो त ईअं विश्वासु आहे त मोस्ट मीडियाकर पोइट्री comes from genuine feelings. I repeat, most mediocre poetry comes from genuine feelings. हक़ीक़त में छा थींदो आहे, सचूं भावनाऊं या जज़्बा आज़मूदा केमिकली ट्रीट करे रचना में आणणा पवंदा आहिनि ऐं तॾहिं का क़ाबिल क़बूल रचना उभरंदी आहे, पैदा थींदी आहे। पंहिंजनि रचनाउनि में तूं लफ़्ज़नि खे केतिरी अहमियत थो ॾीं? बेहद। शाइरी बीठल ई लफ़्ज़नि ते आहे, ॿोलीअ ते आहे। मोई, तोसां कॾहिं ईअं थियो आहे त को ख़्यालु या फ्लैश हुजे पर उन इज़हार लाइ तोखे लफ़्ज़ न मिलंदा हुजनि ऐं तूं उन्हनि लफ़्ज़नि जी तलाश में ॾींहं, हफ़्ता, महीना भिटकंदो रहियो हुजीं?
हाँ थींदो आहे। मां ॿोलीअ निस्बत में काफ़ी हसास आहियां। जेसि ताईं को मौज़ूं लफ़्ज़ या इज़हार मूंखे न मिलंदो आहे मां उन लाइ सोचींदो रहंदो आहियां, तलाश जारी रहंदी आहे। हिकु मिसाल मां ॾियणु चाहींदुसि। मूं शेर अॻु में पढ़ियो आहे शायदि, हू बर्फ़ जो ठहियलु आहे पघिड़िजे फुड़ो फुड़ो, भुण भुण करे ॿ लफ़्ज़ चई माठ थी वञे। इन में बर्फ़ जो पघिड़जणु तोखे ख़बर आहे फुड़ो किरंदो आहे, गैप वरी फुड़ो किरंदो आहे, ऐं अहिड़े नमूने भुण भुण बि रहंदी आहे। भुण भुण मूंखे काफ़ी तलाश खां पोइ मिलियो। तुंहिंजी शाइरीअ में के अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन जो तो इस्तेमालु न जे बराबरि कयो आहे। मिसाल तौरु वरना, अगरि, मगर, भी, बारिश, राह, नेण, आफ़्ताब वग़ैरह वग़ैरह। छा तोखे इन्हनि लफ़्ज़नि खां परहेज़ आहे या तूं उन्हनि खे उघरो थो सम्झी? न, ईअं परहेज़ त कंहिं बि लफ़्ज़ खां कान्हे, पर के हशू लफ़्ज़, सिधा सवा हशू लफ़्ज़ उघरा ज़रूरु लॻंदा आहिनि। भी उन्हनि मां हिकु आहे। तुंहिंजी शाइरीअ में के प्यारा लफ़्ज़ बि आहिनि। मिसाल तौरु नदी, समुंड, बादल, उस, वारी, बयाबान, सिज, चंड, वण, खंडर, जिन खे तो वर वर करे दोहिरायो आहे। तूं इन्हनि जे बारे में छा थो चवणु चाहीं? थी सघे थो दुबई में अचण खां पोइ इहे लफ़्ज़ वधीक आया हुजनि। दुबई में वारी बि आहे, समुंड बि आहे, उस बि आहे, के खंडर बि आहिनि, त माहौल मां शाइरी पैदा थिए थी। पर हिकु ॻाल्हि ॿी बि आहे, समुंड ऐं नदीअ जे, चंड ऐं लहरुनि जे रिश्ते मूंखे ॾाढो मोहियो आहे ऐं उन ते मूं काफ़ी शेर चया आहिनि। हिकु मिसाल मां ॾियणु चाहींदुसि। जीअं पंहिंजो रिश्तो समुंड नदीअ जो, पंहिंजो रिश्तो समुंड नदीअ जो, तोखे शायदि खारो लॻंदुसि। या ॻोठ खां दूर खिड़े समुंड मथां, ॻोठ खां दूर खिड़े समुंड मथां, चंड वेगाणो लॻे समुंड मथां। इहे सभु शेर जेके आहिनि माहौल मां पैदा थियल आहिनि। मोही, शाइरीअ में तूं सभ खां वधीक अहमियत कंहिंखे थो ॾीं, फ़न खे या ख़्याल खे? ॿिन्ही खे, छाकाणि त ॿई फ़न ऐं कंटेंट, मवाद मिली रिली मिली करे हिकु रचना पैदा कंदा आहिनि। ॿिन्ही जी अहमियत इक्वल आहे। ऐं ॿोलीअ जे बारे में तुंहिंजो कहिड़ो ख़्यालु आहे? अक्सर ॾिठो वियो आहे त रचनाकार ख़्यालु त नओं थो ॾे, पर ॿोली या लफ़्ज़ सात्विक थो कमु आणे। इन बारे में तूं छा चवणु चाहींदे? शाइरी बीठल ई लफ़्ज़नि ते आहे। जेकर ख़्यालु नओं आहे त उन क़िस्म जी ॿोली बि नई हुअणु खपे। जेकॾहिं मुआफ़िक़ या मौज़ून ॿोली न हूंदी त ख़्यालु मुॾो थी पवंदो ऐं पर्पज़ सर्व थींदो ई कोन, शेर ठहंदो ई कोन। पोइ सिंधीअ जे कहिड़नि 5 शाइरनि खे तूं नंबरवार बीहारणु चाहींदे ऐं छो? नंबरवार त न बीहारणु चाहींदुसि, छाकाणि त शाइरी का इम्तिहान त कोन्हे जिते मार्कूं ॾेई ऐं पहिरियों नंबर ॿियो नंबर करे बीहारजे। अलबत 5 शाइर जेकॾहिं तूं चवीं थो त मां लेखराज अज़ीज़ खे संदसि कमालियत जे करे, नारायण श्याम खे संदसि जमालियत जे करे, सुगन आहूजा खे मुशाहिदे जे करे, अर्जन हासिद खे संदसि स्ट्रेट लाइन सेंसिबिलिटी जे करे, ऐं एम कमल खे कोटेबिलिटी जे ख़्याल खां ज़रूरु पसंदि कंदुसि। इहे मुंहिंजा पसंदीदा शाइर आहिनि। हींअर नई कविता जा के कवि जिन खे तूं अहम थो सम्झीं, छो? कविता या नई कविता जेका बि चओ था,
मां त कविता चवंदुसि, उन में के अहम शाइर या कवि आहिनि हरीश वासवाणी ऐं हरिकांत जेठवाणी, नामदेव ताराचंदाणी, प्रेम प्रकाश, श्याम जयसिंघाणी, गोप कमल, संदसि वापसी बिल्कुलु अहम आहे, ऐं अहिड़ा त घणेई ॿिया बि हूंदा, पर ही शाइर या कवि आहिनि जेके ॻणे सघजनि था। हींअर इहो ॿुधाए त सिंधी शाइरी में तनक़ीद जो मयार किथे बीठो आहे? ईअं त तहसीन जोॻो आहे, पर अञा बि वधीक बहितर थी सघे थो जेकॾहिं के सुञाण नक़ाद सुजाॻ थियनि। मोई, तोखे कॾहिं कंहिं तनक़ीद को फ़ाइदो या नुक़सानु रसायो आहे? साराह ऐं नुक़्ताचीने खे तूं कीअं थो खणी? तनक़ीद हमेशह फ़ाइदो ई रसाईंदी आहे। साराह वधीक सुचेत कंदी आहे त अञा बहितर लिखिणो आहे। नुक़्तचीनी सोचण लाइ मजबूर कंदी आहे त किथे का कमी रहिजी वई। इहो त सभिनी खे ख़बर आहे त ॿियनि ॿोलियुनि सां गॾु सिंधीअ में बि शाइरी जा पाठक घटि आहिनि, पोइ बि कहिड़ो मोह तोखे शाइरी तरफ़ छिकींदो थो रहे? शायदि मौत खे मात कराइण जे लाइ थी सघे थो। के कविताऊं के ग़ज़ल मोही खे हमेशह ज़िंदा रखनि। अक्सर ॾिठो वियो आहे त इनाम मिलण बैदि शाइर लेखक माठ थी वेंदा आहिनि। सिंधीअ में अक्सर ईअं थियो आहे के एकर बेकर मिसाल छॾे। तूं उन बारे में छा चवणु चाहींदे? इनाम इकराम त रस्ते जा माइल स्टोन्स आहिनि, मिलंदा, पर अहम जेको आहे सो सफ़र आहे। सफ़र जारी रहणु खपे ऐं सफ़र किथे पूरो कोन थींदो आहे, किथे मंज़िल कान्हे का, इहो हलंदो रहंदो आहे। तो ॿियनि ॿोलियुनि जे शाइरीअ जो बि अभ्यास कयो आहे, इन्हनि जी भेट में तूं सिंधी शाइरी खे किथे बीहारींदे? मां बिल्कुलु विश्वास सां चई सघां थो त सिंधी शाइरीअ खे ॿियनि शाइरी या ॿियनि ॿोलियुनि जी शाइरीअ अॻियां शर्माइणो न पवंदो। हा, सुठी शाइरीअ जो तइदादु घटि थी सघे थो, सुठियुनि कविताउनि जो तइदादु घटि थी सघे थो, पर जेकॾहिं परसेंटेज वाइज़ असां कढंदासीं त दिलि उछलूं ॾींदी। भला इहो त ॿुधाए मोही, तूं शाइरी में पाण खे किथे थो बीहारीं? छा तूं पंहिंजी शाइरी मां मुतमइन आहीं? मां किथे थो बीहारियां पंहिंजे पाण खे, इहो त कमु नक़ादनि जो आहे। रही ॻाल्हि मुतमिन या संतुष्ट हुअण जी, सो मां त बिल्कुलु मुतमिन कोन आहियां, ऐं जंहिं ॾींहुं मां पंहिंजी शाइरीअ मां मुतमिन थी वियुसि उन ॾींहुं मुंहिंजी शाइरी बीहजी वेंदी, ग्रो कान कंदी। ॿियनि ॿोलियुनि जे शाइरीअ जो बि अभ्यास कयो आहे, इन्हनि जे भेट में तूं सिंधी शाइरीअ खे किथे बीहारींदे? हिते मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे, ऐं मूं अॻे किथे लिखियो बि आहे त असां सिंधी हूंदे, सिंधी लेखक हूंदे, सिंध जे अदब खां नावाक़िफ़ आहियूं। कारण त तोखे बि ख़बर आहे त असां वटि पहुचे कोन थो साहित्य जो असां कंपेरेटिव स्टडी करे सघूं। यूरोप में जॾहिं बि का रचना थींदी आहे त उहा सॼे यूरोपियन लिटरेचर सां भेटी वेंदी आहे ऐं उनजो मयारु मुक़ररु कयो वेंदो आहे। ऐं बदकिस्मती सिंधीअ जी, जो सिंधीअ जी रचना बि किथे बीठी आहे ख़बर नथी पवे। हाणे उमेदु आहे त के सणायूं हालतूं पैदा थींदियूं ऐं ॾे वठि थींदी त स्टडी थी सघंदी। मोही, तो जॾहिं सिंध छॾी त तूं नंढिड़ो ॿारु हुएं, छा तोखे कॾहिं सिंध ॾिसण जी छिक महसूसु थींदी आहे? बेहदि थींदी आहे, बेहदि थींदी आहे, ऐं मां हिकु भेरो ज़रूरु वञणु चाहींदुसि, ऐं मूंखे ख़बर आहे त हिकु भेरो वेंदुसि त ॿियो भेरो बि बार बार वञण जी कोशिशि कंदुसि। मुंहिंजी दिली इच्छा इहा आहे। अगरि तूं शाइर न हुजीं हा त छा हुजीं हा? मोची बि हुजां हा त बूट सुठा ठाहियां हा। भला ज़िंदगीअ में तुंहिंजी वधीक में वधीक शिकायत कंहिंसां रही आहे? पंहिंजो पाण सां, पंहिंजे इनर सेल्फ सां।
इहो ॿुधाए त तुंहिंजनि दोस्तनि जो तइदादु वधीक आहे या दुश्मननि जो? मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो ई दुश्मन आहे, मुंहिंजो सेल्फ। हींअर रिटायर थियण बैदि तूं छा करणु चाहींदे? ख़ूब मुसाफ़िरियूं करणु चाहींदुसि। मुसाफ़िरियूं कंदुसि तॾहिं त कुझु लिखी सघंदुसि। भला मोही, अगरि तोखे मौक़ो ॾिनो वञे त तूं वरी ज़िंदगी कीअं गुज़ारणु चाहींदे? छा तूं पंहिंजूं कयल ग़लतियूं वरी दोहराइणु चाहींदे? साॻे पथर ते ठोकर खाइण त सियाणप कान्हे। हा, वासुदेव मोही वरी थियणु चाहींदुसि। इन पुठियां हिकु लिकियलु ख़्वाहिश बि आहे त 60 सालनि बैदि बि सिंधी अदब ईअं ई जारी हूंदो। ऐं पछाड़ी जो सुवालु, सिंधी ॿोलीअ जो आईंदो? हिंद में त चिंताजनक आहे। स्कूल बंदि थी रहिया आहिनि, तालीम आहे कान, पर अञा देरि कान थी आहे। स्कूलनि में वञूं, ॿारनि खे सिंधियत खां वाक़ुफ़ु करियूं, थी सघे थो को शाह साईं पैदा थी वञे। हींअर तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी सिंधीअ जे मायानाज़ शाइर वासुदेव मोहीअ सां, मूंखे पक आहे त तव्हांखे मज़ो आयो हूंदो। महिरबानी।